Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्करन जो मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई चिलकिड़ी चिलकिड़ी मुझी प्यारी चिलकिड़ी। मिठू अॼु त एॾो ख़ुशि थो नज़र अचे, लॻे थो त तुंहिंजे घरां को रिश्ते जे लाइ वियो आहे अम्मा ॾे। हाँ जवाब दुरुस्त आहे ऐं इनाम में ही मिठल तुंहिंजो थियो। ख़बर हुजे हा न मूंखे त एॾे ॾुखे सवाल जे जवाब में इहा मुंडी मिलंदी त मां जवाब ई न ॾियां हा। ॻाल्हि कजांइ हाणे हीअ जेका मुंडी आहे न निकाह में तुंहिंजे निर्णय में लॻंदी। ईअं लॻे त कोन थो, पर ॻाल्हि त ॿुध मिठू, अम्मा ॾे ॻीच में ॻाढ़ो विझी वियो केरु आहे? इहो तुंहिंजो मामो वल्लू, मुंहिंजो बाबल, ॿियो केरु? हाय मुंहिंजा मिठू पुट चूरी खाई वञी हाणे सुम्ही पओ। मामा वल्लू आहे न, इहो असांजो कमु कॾहिं बि न ठाहींदो, रहंदो ड्राहींदो। भला इहा ॻाल्हि त ॿुधाए त तुंहिंजी माउ कज़ी छो न वई? लेडी बंदूक तुंहिंजो ठका मतलब त कमु कोन थींदो। कमु आंगूठो थींदो, मम्मण मचंदो मम्मण। करे छा थी ॻाल्हाए छा थी? मां वटा तूं माण्हू खे दावत ॾींदो त हिन महीने जी 32 तारीख़ मुंहिंजी शादी आहे, तूं वरी मम्मण जी ॻाल्हि थी करीं। 32 तारीख़? मिठू हिकु ॻाल्हि त ॿुधाए, 32 तारीख़ बि थींदी आहे छा? छो जॾहिं 31 थी सघे थी त 32 बि थी सघे थी न। 32 थिए या 35, पर मिठू मामा वल्लू कॾहिं बि कमु ठाहींदो न, ड्राहींदो। अलाए कीअं थो कम खे ड्राहे। अम्मा खां अहिड़ा वेलण हणायासि जो मथो हिंदाणे जहिड़ो थी वञेसि। चङो हाणे घणो टरड़ो न थी, चुप कर। लेडी बंदूक तुंहिंजो ठका। वलू के ख़बर कीअं आयो आहे? पंध आयो। मुंहिंजो मतिलबु आहे बाबा त कहिड़े कम सां आयो आहे? बेइज्जती कराए। मां कयां? अरे वञ। हिकिड़े खसीस बेइज्जती जे हथा बेइज्जत जो चेरबर जी बेइज्जती थे ठहती कान। वल्लू यो वल्लू मुंहिंजो दुश्मन। अति बेइज्जती मुंहिंजो मतिलबु आहे अति सेठियाणी। सेठ धनुअ जेका असांजी इज्जतमाई शादी कराई उन में ठाव थियो, हाणे वारी दुश्मनी छा जी? हाँ ठाह सो भी तो वागुआ सां मुंहिंजो अल्लाह तलहो गिही वए, तॾहिं बि तोसां ठाह क्या न? मां तोखे कीअं बख़्श कंदसि? मां चवां थी निकुर। सेठियाणी तूं हिन ग़रीब जी ॻाल्हि त ॿुध। गरीब हे हड़ खाऊ तोखे गरीब थो लॻे? ख़बर थी त मां हिते छो प्रेजेंट माना हाज़ुर थियो। हाज़ुर इन करे थियो हा त मूंखे चिलकणीअ जो संग ॾे त मां पुट फिथल मुंहिंजो मतिलबु आहे त पुट मिठल खे परणाया। ओ बेटा तूं मुंहिंजो छा थो थिए? तक़रीबन ज़ाल जहिड़ो मुड़ुसु। त पोइ मुंहिंजो हुकुम अथई, हिनखे हितां धिका ॾेई कढ। हुकुम अखियुनि ते सेठियाणी, तुंहिंजो हुकुम अखियुनि ते। उथ बाबा, ज़रूरत खां वधीक ट्रिघा इंसान इज़त वारो आहीं त निकुर। गोबाटा यार तूं त ॻाल्हि खे सम्झ, हूअ त चरी आहे। हा मां सम्झी वेठो आहियां। इहो चिलकणी ऐं मिठल वारो मसलो न, इहो सेठ धनु वटि डिस्टर्ब थींदो। अरे डिस्टर्ब न कुल जान था डिस्कस थींदो, माना बस मुबासो थींदो। अरे हलंदो हल बाबा, हलंदो हल। मतां सेठियाणीअ खे पुठी ॾे सटिजी वञे, ऐं मुंहिंजो मतिलबु आहे त पिटिजी वञे। उथ हाणे टे खे छॾ। वैल्यू के वड़े न वड़े पर विचा के ज़रूर खणे। सेठियाणी मैदान खाली आहे। हरू भरू थो मुंहिंजो ब्लड प्रेशर वधाए वलू। तूं थी मूंखे पाणी पीआर। हा ज़रूर खणी थो अचां। इहो चिलकणी काथे आहे? हे चिलकण वई आहे, ॿियो वरी काॾे वई हुई? हिते ई हूंदी, ॿियो वरी काॾे वेंदी? रुगो था गुज़ार तूं ॾियो सिधो ॻाल्हाइण त कंहिंजो बि कोन्हे। ख़ुशख़बरी तव्हां सभिनी लाइ ख़ुशख़बरी। केड़ी खुशखबरी आहे आदा लालू? अदी लाली ऐं तू छा अलॻि घर में रहंदो? ठीकु आहे त पोइ जल्दी ट्रपड़ बंदि। बेज़ार लॻा पिया आहिनि ॿियो। छा थियो आहे लालू? साली
सेठ धनु मूंखे पुलिस में मुंशीगिरी जी नौकरी वठी ॾिनी आहे। हाणे मां माण्हुनि जे मथां FIR कटींदुसि, सम्झी थी न? सच्ची? हाँ सेठ धनु खे चवां थो सरकारी को पुलिस जो क्वार्टर वठी ॾे, पाण उते हली रहंदासीं। अम्मा रोकीस, हाणे त नौकरी भी मिली थस। हा बा, पंहिंजो घर छॾे काॾे वेंदे? हिन पावली जो त दिमाग़ ख़राब। वाह वाह चाची मासी सुरीली, वाह वाह, पावली जो दिमाग़ ख़राब आहे। तू जो सवेल असांजो सामान पई ॿधाई, चई पई टपड़ ॿधो, रुकी पई पुरशाणी। अबा छा चई? कोन ॿुधंदी मासी मुंहिंजी ॻाल्हि। पूरा 25,000 पगार मिलंदी पुरशाणी। छोरी पावली उन मिर्च खणी आ त लालू जी नज़र कटियो। मासी तू फिलहाल नज़र बदर जी ॻाल्हि खे छॾ, इहा साॻी ॻाल्हि जेका आहे न ॿ 4 दोस्तनि ताईं पहुचाए सॼे ॻोठ में। हा लालू तू हींअर वञ, तुंहिंजी नज़र मां सुभाणे कटींदसि। सुभाणे? हा ठीकु आहे। छा अहिड़ी अक जी काठी? असां घर मां छो निकिरूं? अम्मा ॾिस न, अदी लाली मूंखे धड़का थी ॾे। न मिड़े वक्त मां निकिरी वियो अथसि, दिलि सां थोरी थी चवई। इहो ई मुंहिंजो लालू अथई, तुंहिंजी शादी अॻे या पोइ इन ई मवाली सां कराईंदो। मैं सुणी बसि हाणे ॻाल्हि खणी ख़तमु कर। नंढी भेण जो साथ थी कढी। अम्मा मूंखे ख़बर आहे तूं पावली जे सुर सां सुर थी मिलाई। लालू जी नौकरीअ जो ॿुधो अथई त वरी चैनल मटाए थी छॾी। हा छोकिरी या खखर मवाली मुबारकूं जनी बाबा, मुबारकूं। कल्लू राजी थियो छा? उहो बि थी वेंदो। मुबारकूं इन जूं अथई त तुवारो लालू आहे न, उनखे पुलिस जी नौकरी मिली वई आहे। वाह वाह सेठ साहब, तव्हां त कमाल करे छॾियो। हाणे लालू पुलिस में भर्ती थियो, हाणे मां भंग पोखियां, भंग घोटियां, छाणियां या खणी खपायां, मुंहिंजो की नालो बि न वठंदी। न अरे भंग जी इजाज़त कोन थो ॾिए। पर बाक़ी कहिड़ो फ़ाइदो? लालू मुंहिंजो यार पुलिस में भर्ती थिए ऐं मूंखे कंहिं शइ जी इजाज़त न हुजे। माण्हू पुलिस जी यारीअ जे करे अलाए कहिड़ा कहिड़ा ग़लति कम था कनि, उन्हनि खे त केरु कोन थो रोके। संजीअ में मुर्रागी ॿ कूंडा थो घोटियां, इन ते बितरा। मां तोखे भंग खां कोन थो रोकियां, मां तोखे नौकरी थो ॾियां पंहिंजे गेट ते। हाणे तूं बाक़ाइदे मूं वटि नौकरी कंदे ऐं पोइ कल्लूअ खां तोखे छोकिरी वठी ॾींदुसि। ओ ईअं सेठ साहब, जियो सदाईं जियो। जियो न मश्करनि जो ॻोठ सिंध टीवीअ ते हलंदो आहे। मौला तव्हांखे ख़ुशि रखे। ईअं पावली मवाली वारो कमु जे सिधो कयई न, पोइ तूं त भंग थो चई, पर मां जान ई छॾे ॾींदुसि। हाँ अड़े चरिया जान छॾींदे त शादी कीअं कंदे? हा यार इहा ॻाल्हि ग़लति वात मां निकिरी वई। सिबान कम जी कंहिं न चम जी त पोइ ईअं केॾीमहिल तिरकी वञे थो, पर कोन था जान छॾियूं। इंशाअल्लाह ताला तव्हां जे लाइ मारे पोइ मरंदासीं। मुंहिंजो मतिलबु त तव्हां जा दुश्मन मारे पोइ भली तव्हां हलो, पर मां हिते आहियां, मां कोन थो हलां, मूंखे कमु लॻो। हाणे हींअर ऐं अॼु खां तूं मुंहिंजो मुलाज़िम पको आहे। पको? हा पोइ पघार ॻाल्हि, पघार पहिरीं। पघार? पोइ जंहिंजो कंहिंजो कमु मुफ़्त में कयां छा? बाबे गोबा ते सभु कम मुफ़्त में कयां, ॻोठ वारनि जा कम मुफ़्त में कयां। लालू चवंदो हीउ कमु करे, हीउ कमु करे, मूं भला ठीको खयो आहे तव्हां सभिनि जो? पैसा ॻाल्हि आहे, पंहिंजो पघार घणी ॾे। मोतबर तूं ॿुधाए घणी पघार वठंदे? बसि ॿियो घणो न ॾिजो, बसि मुंहिंजा ख़र्च उहे थोरा आहिनि, मिलाए छिलाए तक़रीबन अंदाज़ो 40,000 ॾिजो। उते 40,000 मुंहिंजी बजट कान्हे, हिनखे 40,000 ॾियां। ईअं तकिड़ा दड़का त न ॾे न, नशा ई टोड़े विधा आहे। जेतिरी वणे ई ॾिजे, मां जे विच में ॻाल्हायां त तुंहिंजो पादर मुंहिंजो बूट, बसि मुंहिंजो मतिलबु तुंहिंजो मोटोड़ो मुंहिंजो बूट, बसि। हाणे इहो ॿुधा त करिणो छा आहे? बाबा गेट ते तूं गेट ते ॿाहिरां बीठो हूंदे ऐं कंहिंखे बि मुंहिंजी इजाज़त खां सवाइ न छॾींदे। सेठ साहिब तव्हांजी इजाज़त खां सवाइ पखी पर बि नथो हणी सघे। हा बाक़ी कबूतरनि ते एतबार न आहे, इहो ओचितो खुट था हलनि न, ऐं ॿी झिरकी बि। सेठ साहिब ओचितो हीअं ईंदी आहे, मुंहिंजे लाइ बींद थो न केर लाइ, मां डिॼी वेंदो आहियां। ॿिया त परे रहिया, पर मूं वारो पीउ घुबाठो आहे न, सुञाणीस थो न, उन खे मंदरु कोठनि वरी ॿाहिरि सुठी ख़बर पए त न चरिया, उहो त मुंहिंजो कमदार आहे न। हा पर सेठ साहिब तव्हांजी कमदारी थोरी घटि थी वई अथसि। हाणे अमां सेठाणी जी कमदारी एॾी थो करे जो शाबश त चल, मां त लजी बि थो थियां। हा उहो त मूं खोबाटे खे पाण मोकल ॾिनी आहे त 2-3 ॾींहं वञी इंजॉय कर। सेठ साहिब इंजॉय जी कहिड़ी ॻाल्हि था कयो? मां त घर में ॾिसियो वेठो आहियां न, मूंखे ख़ौफ़ थो थिए, कंहिं महिल बाबो मुंहिंजो टिड़की भॼी पियो न त इल्फी बि कोन कंदीसि। पोइ वरी वचंदासीं वेल्डिंग वारनि खे मिंथूं कञा, अब बाबा जी टंग टंग हेॾे ॿाह कोले खणी ॿीहर कढे हेॾे न कजे ढकलो कजे थोरो एल्फी ॾिजो। अरे चुप, ॼाड़ी केॾी थो वञे? हाणे गेट ते वेही न त इहो खणो न ॻाल्हाइजांइ, सम्झी? न त मां या थनू तो बि अहिड़ी हणंदोमांइ खोबी जो गेट ते नज़र कोन ईंदे। न साईं तव्हां बसि फिक्र न कयो, कंहिंखे ताक़त ई न आहे अंदरि टपे ॿिया त पए। अरे हाणे बसि चङी तरह धो था, अहिड़ो मैट साफ़ कर
है कि लखन करोड़ लगे से हाल पियो न चाहना पानी ने बिया न सिगरेटा घर में बेइज्जत करे छोड़ता भेजवा बी खबर बुद्धि तई केड़ी तोरी भेण हाके जी ब्लड रिपोर्ट आई है त बिन टिंडियन में पियानो करण वाली है वडो मुझे लहा तो फाटे से ओ चरी तू सन लखन करोड़ जी मोहब्बत कमो पर क्यास का कई कोन हाँ मां तो उथने वेंदे दंबती ध्यान इए न इन का वधी कोई बिया केड़ा दंब होंदा हां तू दा गिरीश पर आंढियल इंसान केड़ी खबर खड़ी है अदा भेणियो उठवा दा लालू नंढो मुंशी थी तूने थाने ते आयो या तो मुखे खबर हो बुद्धि का दिमाग ते जोर न दे अगी कारवाई रण जो दांगी थी तो केरे ए लालू नंढो मुंशी मतलब ये तो का हेठा थिंदो या मथा हेठा हां हेठा हाँ इए चे जाए ना घट में घट लाली मुखे दिसी मुंह त खराब कोन कंदी अवेले सवेले लूण मिर्च वठण विंदी आस खुदा का पूरी करे एतरो सोदो करी काट दी वरी लालू इजाला का पिनण दी वनी पिनण ना विंदी पाड़े आरन ते हक हुंदो हणे तू चुप करे वई थावंदो कोको वाह जी आफत गिची में दो अदा भेणवा सोचो सही त आफत जी कदम में हणो पर तुम सभा ये निकते चमचो नहीं ये चेलन भी कर दे निकल अदी ओ रोक काडे बा काडे हल अरे तू के थी कोई मुखे रोकण वारो हां अरे बेवकूफ मां चा जो इंचार्ज जा से धनुआ मुखे कयो आ मुखे चयो त घर में अंदर के टपे न आई बाहर तो के निकरे न मुंची मर्जी हलंदी मां के छड्या के न छड्या अच्छा तू मुखे अंदर वणण का रोकी दे रुदड़ा भंगी कारा सेठ साहब जो हुकुम आ लेकिन हरू बुरो खिट गई त टंगू भजी टोटा कर छऊ साए बाहू बीच में वेढ़े तो चौक ते समझो त पिन जो अल्लाह जाले खेडो बा परा तो बुख तो बरा ई जजे अबे ओए हिला दूंगा अलिया वो रोक के दिखा अरे हे देवी रोक के देखा अरे हथकट बुबा हथकट आही जवान जो पुट मुका छडा देखा अरे ये चंगा भला मुका आए छाता कयो सेठ जेड़ो पुछोले विच में नच त सुठी गाल अरे छाजे ना छेड़ू ता कयो वाली हथ कढी से हाथ छोड़ बे अंकल तनु एक बताऊं मैं भी इसको ये अंदर आने पे रोक रहा है मुझे न साहब कूड़ छो ने मार भी अंदर अचण खा रोक्यो मास अरे मवाली टोनी भी सागी गाल तो करे पर उर्दू में अंकल इक्किलो बदतमीज चौकीदार रखे थी नॉनसेंस डोमेस्टिक दलिया चावल खाने वाला गरीब का बच्चा धनु साहब ने के समझाई तो मुसा इज्जत सा गाल है तो खबर है मुझे कावर जी हिकड़ी लपा चढ़न सा न लाल कान हलियो इंदो ओए थोड़ा हल्का हो जा आस्ते हण मुके मेड़ वणणो है आस्ते वास्ते को नहीं अंजा तेज लाल का टपी ने पड़ते मवाली लाल काने वाली लपाट न हणी से पर कराची वाली किक हणी से सेठ साहब मानू आ स्कूटर थोड़ी किक हण आज ताली वने ओ जेकर स्कूटर आते कन्न मा वठू हैंडल उदसियो तो किसी से टके अंकल धनु ये लगातार मेरी बेइज्जती कर रहा है और आप देख रहे हो अबे बोलो ना कुछ हिलाओ ना इसको आहा दिसा कोन तो पर बुद्धा पे तो मवाली तो खे के चयो त टोनी के ना अचन जणो सेठ साहब तमा अरे मु तो के टोनी जे नाले त कोन चयो हो न ओ सेठ तो मके ये मत कोन चयो तो टोनी के छड जाए ये मत कोन चयो ही न हा या गलती आ मुंजी मां तस्लीम कया अंकल धनु यार आप भी कमाल करते हो इन्हें गेट दे तो के बियान ना इन्हें का बेहतर जानवर को नजर आयो तो गधे कुत्तो रखी जरिया नहीं जगह दे सेठ साहब जी नजर में तू है पुत्र पर सेठ के इहो त पोनो तो के टंगा में चकवानी त हां कोड सु लगन गरीब के अंकल वरी बेइज्जती तो करे तू वरी बुद्धि में लिसन टू मी यार व्हाट अबाउट हिम हेल्प मी भांजा भतीजा माली मु पंजी गलती तस्लीम कई हाने तू पंजी गलती तस्लीम करे इन का माफी वठ सेठ साहब ने तहां चओ था त तहां के केड़ो जवाब दिया टोनीअ खां माफ़ी वठां थो पर इहो हरे तस्लीम नालो न वठो ॻाल्हि खे सम्झो छो दरअसल साईं असांजे ॻोठ में जेको सिपाही ईसो आहे न उनजी ज़ाल जो नालो तस्लीम आहे महिरबानी करे नालो न वठो छा भई कावर लॻंदी मवाली मूंखे ख़बर न ई सुठो तो ॿुधायो हाणे मजाला जो मां तस्लीम जो नालो वठां जे मोलाइण खे ख़बर पई न त वरी चवंदी त धनु हाणे मुंहिंजो नालो थो वठे आई एम सॉरी मिस्टर टूनी आईंदा तव्हांखे जंहिंमहिल दिलि चए जूची कुत्ता को टप्पी बजो अंदर माता है रोको या माता है डोई बस शाबाश जल्दी समझी वे न तो तोखे मुझी खबर काने अरे तुझी खबर तुझे माइटल के काने के अच्छा के किथा होगी अंकल धनु प्लीज यार अरे बाबा तू पंहिंजी बेइज्जती पाण तो कराई मां छा कया अंकल धनु पावली
खाई दे कुटला खातो हाँ अदी लाली लालूअ खे नौकरी मिली आहे न मुबारक ॾियण आई आहियां खेर मुबारक अदी लाली थोरा मिर्च त ॾिजांइ सूतलीअ खे ॾाढा वणंदा आहिनि ख़बर आहे सूतले खे मिर्च खाइणा ई कोन्हनि पंहिंजो पेट में सूर अथई माई हाणे घणो थियो रोज़ रोज़ लूणु मिर्च रोज़ रोज़ लूणु मिर्च अम्मा असांखे ॻाल्हाए थी इहा विसविसा न कयो कुझु बि न आहे सूतली सौदो आणींदा तव्हांखे वापसि ॾींदसि अॻु में सॼो सामान जेको वठी वई आहीं उहो वापसि कयो अथई जो हाणे ॾींदी तोसां केरु थो ॻाल्हाए कटियल पावली मां त लालीअ सां थी ॻाल्हायां ऐं हाकी ॻाल्हि त ॿुध इहो वलू वियाजी कंहिं रिश्ते में त कोन अथई न छो इन मोए वांगुरु वॾी कांदक जी पकी आई सवेल खां वठी थी ॼाड़ी हणा ॻाल्हि सम्झ में नथी अचई समझा सभु थी पर पको बि कयईं तूं पंहिंजे पाण खे सम्झी छा थी दुबे जी कुमी नेक थपियो लालूअ खे चरियो कयो वेठी आहीं हाँ हाँ बिंदरी बतक इहो ॻाल्हाई छा थी हाथीअ जा पेर तूं न ॻाल्हाए मवाली जी मोलाइण सभु ख़बर आहे टोनीअ खां तलाक वठी हाणे ॿियो मुड़ुस कंदीअ अदी लाली हिन निभागी खे डंडा नथी हणी ॿुधी वठी हिन जी डंडा छा खुड़ियो दे न भियान मां ॾाइण जूं उथी मथे चोटीअ मां वठीसि लालू खे नौकरी मिली आहे न उहा न विञरायसि त मुंहिंजो नालो बि हाकी न आहे हाँ चवे छा थी हाकी न आहे यार ॻाल्हि सम्झ में नथी अचे जुम्मन ई तरह के तलाकनामो चोराइण लाइ पैसा किथां आणे ॼा डैड वेरी बैड यार डैड फोन बि कोन पियो खणे किथे ईअं न थिए त मवाली मोड़ ॿधी वेही रहे भाई मां ऐसा न राजा तेरे बाबुल ना प्यारा छा कयां यार वाह जो कम थी वियो पर कया कीअं हिकु धक सां ॿ शिकार थो कयां पर्स मां थो खणा नोट पंहिंजे खीसे में थो रखां ऐं ख़ाली पर्स हू जेको बेवकूफ़ वेठो आहे न मवाली उन जे खीसे में थो रखी छॾियां आई लाइक इट किलकिड़ी अॼु त ॾाढी थी आहे ॾाढी बाबल वलूदा थी आहे अबामासी सेठाणी हुन जी एॾी बेइज़ती कई जो ख़ुशीअ में नथो मापे हा हा बेइज़तीअ ते ख़ुशि कीअं न थींदो बेइज़तनि जो चेयरमैन जो आहे बाक़ी हिकु ॻाल्हि त ॿुधाए मामा वलूअ जे बदिरां तूं छो नथो का गैरत करे छो मामा वलू तव्हांजो चेयरमैन जो आहे करे जाती मतिलब त मां बेइज़तो आहियां तक़रीबन ओ चरी जेकॾहिं बाबल वलूअ सां गुज़ारणो आहे न त इज़त खे रुमाल में वेढ़े निपूड़े सुपूड़ी पेतीअ में विझी 8-10 ताला हणी छॾणा आहिनि पोइ त तो वारी मासी कज़ीअ बि त ईअं ई कयो हूंदो जॾहिं तूं मुंहिंजी कुंवार जे घर में रहंदी आहे न सभु ख़बर पइजी वेंदई हल चरिया उहो वक़्तु लाइ ईंदो बि अलाए न किलकिड़ी वक़्त जो इंतज़ार न आहे करिणो हाणे वक़्त जे पोयां पाण खे हलणो आहे काॾे कोर्ट में तो काॾे हली हुते शादी था कयूं कोर्ट हा चरो थियो आहे छा अम्मा आपघात करे छॾे मतलब आत्महत्या माना सुसाइड ओ चरी मां जो ॾाढो ख्याल अथई बाक़ी हिन मिसकीन जो ख्याल नथी करी प्यार में परूण थी वियो आहे ढोरनि जे खलुनि खे ॾियण वारो लूण थी वियो आहे भला आख़िरी मूंखे दाव करण ॾे अम्मा जो चङी तरह वाह साव लहण ॾे भला कूड़ी का मूंखे हाम हणण ॾे कूड़ी हाम मतलब इहो हाणे असां ते छॾे ॾे ॾिसजांइ त छा कंदासीं ऐं छा कंदासीं ईअं न थिए वरी कारो पत्थर खाई थोरो ब्रेक ते पेर रखजांइ हा चरियो नथी अहिड़ी बंदि कढणी ठका अलाए छा कंदी इन मां त कमु थी वेंदो न जहिड़ो तेड़ो वॾो धक कयो अथई वॾो धक पूरा 2 लख सुबुर्गो 5,000 जा नोट आहिनि डीज़ल ते अबे तुम लोगों ने तो हिला दिया 2 लख
हाणे ईअं कयो 50,000 तव्हां रखो बाक़ी 1.5 लख मां अंकल तनू खे वापसि कंदुसि। उस्ताद विलायती शैतान जी शागिर्द नाफरमान ॾुधो खीर कॾहिं थणे पियो ओ हिन चरे खे बि सम्झा जेतिरी रक़म घणी हूंदी न ओतिरो दाह सवलो थींदो। अदा वॾा जीअ अदा नंढा उहो वरी कीअं उहो कीअं थींदो मां सभु सम्झायांव थो। ॿुधी टोनी बाबा हे शागिर्द मां ईअं न खयां आहिनि दिलनि वांगुरु ई वॼाए वॼाए खड़काए पोइ खयां अथमि डीज़ल ते। उहो त आहे विलायती शैतान बाक़ी दिलनि खे सेवर वठंदे देरि कान लॻंदी आहे। दा टोनी उहो बि सेवर वठे न फिलहाल तूं असांखो कमु वठ हे असांजा कमु ॾिस। यार टोनी ॻाल्हि ॿुध जेके तो 2 लख खयां आहिनि कंहिं ॾिठो त कोन्हे न। न विलायती शैतान मां अहिड़ो कमु करे आयो आहियां जो लठ बि बचंदी ऐं नांग बि बचंदो। मुंहिंजो मतिलबु त नांग बि मरंदो। उहो वरी कीअं हिननि पैसनि वारो ख़ाली बटू मां मवाली जे खीसे में विझी आयो आहियां। हाणे मवाली ॼाणे ऐं अंकल धनु ॼाणे। असां सां गॾु रही रही अधु शैतानगिरी सिखी वियो आहे। कॾहिं गुरू न कयो मां। तू काढे मवाली ओ मवाली मवाली जी बबल जी मवाली हिते मुंहिंजो बटू पियो। बटू बटू साईं मूंखे कहिड़ी ख़बर आहे बटूअ जी तुंहिंजो बटू आहे तोखे ख़बर हूंदी न। सेठ साहब भला चङी तरह यादि अथव त बटू हिते रखियो हुआ। मवाली मूं बटू हिते रखियो काल अची वई त मोबाइल खणी मां ॿाहिरि हलियो वियुसि। किथे ईअं त न आहे तव्हांखे ॿिए हंधि रखियो आहे पोइ ॻोल्हियो हिते था चवंदा न हिन छोकिरो कुल हिते बाबू तार कजाए मथां ईअं थियो हुजे। मवाली मूंखे पूरो यकीन आहे त मूं बटू हिन टेबल ते ई रखियो। ख़ैर आहे सेठ साहब भला नओं खणी वठिजो। नओं बटू वठां? अरे हुन बटूअ में 2 लख रुपया हुआ जेका गुम थी विया आहिनि। 2 लख साहब तव्हां मूंखे वॾा झोरा वठो 2 लख बटूअ में रखे रलिया था मुंहिंजो मूंखे ॾियो मालिक आहे रखां न। ॾाढ़ी बंदि करे इहो ॿुधा त हिते केरु आयो। हिनखे कीअं ख़बर पवंदी अंकल धनु? सॼो ॾींहुं गेट ते वेही निंडा पियो करे निंडू चले आते। अंकल धनु तव्हां हिनजी पाण तलाशी वठो। मुंहिंजी छो तलाशी वठे तुंहिंजी छो न वठे तूं भरे अची वञी पुटो। आप पहिरीं न ई वठो। मवाली ई छा आहे? लॻे त बटू थो। लॻे थो बटू आहे बटू आहे हिन में मूं 2 लख रखिया हुआ पैसा काॾे विया? मां किथां भराए ॾियां सेठ नशा ई टोड़े अथई। पैसा मां तोखां वठंदुसि पैसा तुंहिंजो पीउ बि ॾींदो। हा पोइ बाबे खां वठिजो मां हलां थो। अरे केरु खां वठां पैसा तोखे हल। नूर भटाणे मूंखे ख़बर न आहे बटू मुंहिंजे खीसे में कीअं आयो अलाए पंज करे आयो अलाए उॾी आयो मां पैसे हिन मदर में। अबे चुप कर चोर। अंकल सब चोर ऐसे ही बोलते हैं ये चोर है चोर। अबे चल पैसे के लिए पैसे चोरी करता है अंकल के। चल नशाई चोर है अंकल।